दोस्तों इन वक्त जो मुझे हथन में किताब मौजूद है उन जो नालो है धरती मुझो घर। धरती मुझो घर डॉक्टर मोहब्बत बुर्रे जो लिखियल किताब है। इन किताब के अंदर धरती के हवाले से तमाम आम फहम बोली में मालूमात मुहैया कयल है। इन किताब जो बैक टाइटल रिजवान गुल लिखो है। इन किताब जो ही बियो छापो है डॉक्टर मोहब्बत एकेडमी कंबर तरफा ही किताब छापियो वियो है। ये किताब मुश्तमिल है तकरीबन कोई 96 सुफ़न ते मुश्तमिल। इन किताब में रियाज़त बुर्रे पंहिंजे तरफ़ां ॿ अखर लिखिया आहिनि। उन खां अलावा डॉक्टर मोहब्बत बुर्रे एकेडमी के हवाले से ख़ादिम हुसैन हिंद बि इन में ॿ अखर लिखिया आहिनि। धरती मुझो घर किताब के अंदर जेके मौज़ू आहिनि थोड़ी ॼाण सुञाण असीं किथे रहूं था, धरती कीअं ॼाई, धरती की ॼमार, धरती गोलो या धरती गोल आहे, एक वडो चकमक अचो तो धरती ठायूं ऐं उनके वढियूं, धरती जो मथाशरो बाहर, धरती जो कद काठ, नंढी धरती वडड़ी धरती, धरती की माप तौर, धरती की चुरपुर, धरती जो वायुमंडल, कुछ वस्फों समझाणियों। मजमूई तौर ते ही किताब जेके मानू जोग्राफी से दिलचस्पी रखंदड़ आहिनि या जेके मानू खास तौर ते धरती की ॼाण रखण चाहिनि था उन्हनि खे मैंने जोग्राफी ए धरती के समझण ए वायुमंडल के समझण में तमाम घनी आसानी थी। आम फॉर्म बोली में लिखल है। इन खास खूबी यह है तो डॉक्टर मोहब्बत बुर्रे अंग्रेजी जा जेके टिपिकल टर्म्स आहिनि उहे सिंधी में ट्रांसलेट करे इन किताब में शामिल किया आहिनि। ये किताब मजमूई तौर ते उन्हनि शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे ज़रूर पढ़णु खपे जिन जो बुनियादी जेके बेसिक साइंसिस आहिनि उन्हनि सां दिलचस्पी है, माहौल के समझण चाहिनि था, धरती के समझण चाहिनि था, जोग्राफी के जियोलॉजी के समझण चाहिनि था। मजमूई तौर ते ही किताब तव्हांजे लाइब्रेरी में हूंदो त तव्हां बुनियादी साइंस जा जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उन्हनि खे समझण में आसानी थी।